बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम प्यारो दोस्तों। जीअं त अॼु असीं एज कैलकुलेशन मेथड जे बारे में पढ़ंदासीं, उमिरि कढण जे तरीक़े जे बारे में पढ़ंदासीं। हीउ तरीक़ो तमामु पुराणो आहे, पर अॼुकल्ह बि असांजे स्कूलनि में इस्तेमालु थींदो आहे ॿारनि जी उमिरि कढण जे लाइ ऐं ॿिनि ॿारनि खां वधीक जी उमिरि जे फ़र्क़ खे लाहिण जे लाइ। अचो त इन शइ खे पढ़ूं। फस्ट ऑफ ऑल पहिरियों असीं इन जो फॉर्मेट जे बारे में पढ़ंदासीं। फॉर्मेट इन जो असीं ईअं कढियो आहे त पहिरियों ईंदा डेज़, पोइ मंथ, पोइ ईयर। पहिरियों ॾींहं, पोइ महीना, पोइ साल। जंहिंजो आउं मथे हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनो आहे, एग्ज़ाम्पल नंबर 1। हाणे इन में छा थींदो आहे त जॾहिं बि कंहिं बि ॿार जी डेट ऑफ बर्थ हूंदी आहे, उहो चवंदो आहे त करंट डेट में, नयूं तारीख़ुनि में उन जे ॼमण जी तारीख़ खे घणा साल, महीना ऐं ॾींहं थी विया आहिनि। पोइ उन शइ खे मालूम करण जे लाइ असीं हीउ तरीक़ो इस्तेमालु कंदा आहियूं। हीउ फॉर्मेट आहे जेको हिते मथे मेंशन थियलु आहे। हाणे इन में कैलकुलेशन असीं कीअं कंदा आहियूं, असीं कंदा आहियूं कैलकुलेशन हिन तरह खां, इन पासे खां। सही, अचो त इन खे कयूं। हाणे ॾिसो, पहिरियों असां ॾींहंनि मां ॾींहं कढंदासीं, पोइ महीननि मां महीना कढंदासीं, पोइ सालनि मां साल कढंदासीं। जीअं असांजो मथियो एग्ज़ाम्पल ॾिनल आहे। अचो त इन खे हल कयूं। हाणे 25 ॾींहंनि मां 20 ॾींहं वेंदा त बाक़ी घणा बचंदा? 5 ॾींहं। ऐं 10 महीननि मां 8 महीना वेंदा त बाक़ी घणा बचंदा? 2 महीना। अहिड़ी तरह 24 महीननि मां 2024 साल आहे, उन मां 2010 साल कढंदासीं। अचो त इन खे कढूं था। हाणे 4 मां ॿुड़ी वई त घणा बचंदा? 4। सही। ऐं 2 मां 1 वियो त बाक़ी घणा बचंदा? 1। 0 मां 0 वियो त 0, 2 मां 2 वियो त 0। सही। हाणे हीअ असांखे निकिरी वई। हाणे कंहिं बि माण्हूअ जी या कंहिं बि ॿार जी उमिरि असीं कीअं मालूम कईसीं? पहिरियों साल, पोइ महीना ऐं पोइ ॾींहं। हाणे हिन जी उमिरि घणा आहे? 14 साल, 2 महीना ऐं 5 ॾींहं। अचो था ॿिए एग्ज़ाम्पल जे बारे में पढ़ूं। हाणे हिन में असीं हिते लिखियो आहे फ़क़ति डेट ऑफ बर्थ। हाणे कंहिं बि माण्हू जी डेट ऑफ बर्थ आहे 20/1/1995। हाणे उहो चए थो बाबा अॼु जी डेट में उन जी उमिरि केतिरी बीहंदी? अॼु जी डेट, अचो करंट डेट अॼु कहिड़ी आहे? अॼु उहा साणो था। अॼु जी तारीख़ आहे 2 तारीख़ 10 महीनो 2024। अचो त असीं इन एग्ज़ाम्पल जे बारे में पढ़ंदासीं। सही। हाणे ॾिसो, हिते डे कुल 2 आहिनि करंट में, ऐं हेॾां डे 20 आहिनि। हाणे इहो कहिड़े तरीक़े सां हल थींदो? अचो त असीं इन खे पढ़ूं थासीं। हाणे छा थींदो आहे, जेको ट्रेडिशनल या क्लासिकल मेथड आहे उमिरि कढण जे तरीक़े खे, उन खे ईअं हिन तरीक़े से कंदा आहियूं। सही। अचो त हाणे 1 मंथ में ॾींहं घणा थींदा आहिनि? आम 1 मंथ में एवरेज 3 ॾींहं थींदा आहिनि। सही। ऐं 1 साल में 12 महीना थींदा आहिनि। अचो त इन एग्ज़ाम्पल खे बि हल कयूं था। हाणे हिन में ॾिसो, हिन जी जेकी करंट डेट आहे उहा आहे 2 तारीख़ 10 महीनो 2024। ऐं उन हमराह जी उमिरि आहे, मिसाल जे तौरु हमराह जो नालो आहे ए। सही। हाणे ए जी उमिरि आहे 20 पहिरियों महीनो जनवरी 1995। हाणे इन जी डेट कीअं निकिरंदी? त बाबा ॾिसो, हाणे 2 मां 20 कोन वेंदा। सही आहे। इन जे करे हाणे हिकु तरीक़ो आहे, इन जे करे असां महीननि मां असां ॾींहं वठंदासीं। हाणे जीअं असां हेॾे पढ़ी आया आहियूं त 1 महीने में घणा ॾींहं थींदा आहिनि? 30 ॾींहं इहे प्लस में 2 ॾींहं हे, त हे घणा ठा? 32 ॾींहं। 32 मां 20 ॾींहं वेंदा त घणा बचंदा? 12 ॾींहं। त हिते हाणे घणा महीना बचंदा? 10 मां हिकिड़ो महीनो वियो त बाक़ी 9। 9 महीननि मां हिकिड़ो महीनो हेॾा कट कंदासीं त घणा बचंदा? 8 महीना। सही। अहिड़ी तरह 2024 मां असां कंदासीं 1995। सही आहे। हाणे 4 मां 5 नथा त हिकिड़ो हेॾा वठंदासीं। 14 मां 5 विया त बाक़ी बचा 9। हाणे हिते 1 बचो,
हिक मां नव न ईंदा त इन जे करे असां ॿुड़ीअ खां वठंदा ॿुड़ी सघी बि कान्हे त असां ॿिनि मां जीअं सम्झी हिकिड़ो वठंदासीं। उहो हिकिड़ो जेको आहे त हिन खे असां ॾींदासीं त थींदा 11, 11 मां 9 विया त बाक़ी बचा 2। हाणे हिते 9 थिया, 9 मां 9 विया त ॿुड़ी ऐं हिक मां हिकु वियो त ॿुड़ी। हाणे हिन जी जेकी अॼु जी डेट में जेकी हिन जी उमिरि आहे उहा आहे 29 साल 8 महीना ऐं 12 ॾींहं। 29 साल 8 महीना ऐं 12 ॾींहं। सही। हाणे इहे जेके आहिनि ॿ फ़र्क़ु असां पढ़ियासीं। फ़र्क़ु एग्ज़ाम्पल नंबर 1 जो, सही, ऐं ॿियो एग्ज़ाम्पल नंबर 2 जो। हाणे इहे असां ॿ एग्ज़ाम्पल पढ़ियासीं ऐं टियों असां एग्ज़ाम्पल खणंदासीं एज डिफरेंसिस बिटवीन 2 चिल्ड्रन। ॿिनि ॿारनि जे विच में फ़र्क़ु त बाबा हिकिड़े पीउ जे 2 औलाद आहिनि। फॉर एग्ज़ाम्पल औलाद नंबर A ऐं औलाद नंबर B। हाणे उनखे पंहिंजे ॿारनि जे विच में उमिरि जो फ़र्क़ु जे बारे में ख़बर न आहे त बाबा हिननि जी उमिरि केतिरी आहे। सही। उहो उमिरि रहण जो तरीक़ो कीअं आहे, अचो त इनखे बि सिखी वठूं था। हाणे पहिरियों असां हिन में सिखियोसीं त बाबा उमिरि कढण जो तरीक़ो कीअं आम, ऐं ॿियो असीं हिन में सिखी रहिया आहियूं ॿिनि या ॿिनि खां वधीक ॿारनि में उमिरि कढण जे फ़र्क़ु जे बारे में सिखंदासीं। सही। हाणे मिसाल ॾिनो आहे, हाणे हिकिड़े ॿार जी उमिरि आहे 1 महीनो 1 तारीख़ 1 महीनो 2022 ऐं ॿिए ॿार जी उमिरि आहे 4 तारीख़ 2 महीनो 2021। अचो त इनखे बि हल कयूं त बाबा ॾिसूं त इन में इन ॿिन्ही ॿारनि जे विच में केतिरो फ़र्क़ु थिए थो। हाणे हिकु ॾींहं मां त 4 ॾींहं न ईंदा, पोइ अहिड़ी तरह असां हाणे हिन पासरा ईअं सम्झो खणंदासीं। हाणे महीननि मां असां ॾींहं खणंदासीं त हिकु महीने में आम घणा ॾींहं थींदा आहिनि, 30 ॾींहं थींदा आहिनि। 30 ॾींहंनि मां 30 ॾींहं प्लस हिकु 31 ॾींहं, 31 ॾींहंनि मां 4 विया त घणा बचा 27 ॾींहं। हाणे हिते हिकु हेॾे ॾिनोसीं त हिते छा थियो, हिते बचो 0। हाणे 0 मां 2 न ईंदा आहिनि त पोइ छा थींदो आहे, असीं सालनि मां महीना खणंदासीं। हाणे हिकु साल में घणा महीना थींदा आहिनि, 12 महीना। त हाणे हिन मां हिकिड़ो साल कटिजी वियो त हिते घणा थिया, हिते हिकिड़ो साल बचो ऐं हेॾा 12 थींदा। हाणे 12 महीननि मां जो असां 2 महीना कटींदासीं त घणा बचंदा, 10 महीना। सही। हाणे हिते बाक़ी घणो बचो 2021। पहिरियों 2022 हुयो जंहिंमां असां हिकु साल हेॾे ॾिनोसीं, हिकु साल असां कन्वर्ट कयोसीं त बाबा हिकु साल जेको आहे त 12 महीननि जे बराबरि हूंदो आहे त उहो असां हेॾे ॾिनोसीं त बाद हितां हिकु साल कटिबो। हाणे 2021 मां जो 2021 वेंदा त 0 0 0 बचंदो। हाणे हिन ॿिन्ही ॿारनि जे विच में जेको उमिरि जो फ़र्क़ु आहे त 10 महीना ऐं 27 ॾींहंनि जो फ़र्क़ु आहे। हिकिड़ो माण्हू आहे जंहिंजी 2 औलाद आहे, उन 2 औलाद जे विच में जेको फ़र्क़ु आहे उहो 10 महीना ऐं 27 ॾींहंनि जो आहे। हाणे हीअ असां फ़र्क़ु छो कयोसीं, हिन जो छा सबबु आहे? हिन जो मेजर में वॾो सबबु इहो आहे त जॾहिं बि असां कंहिं बि ॿार खे स्कूल में दाख़िल कराईंदा आहियूं त उन माण्हूअ खे इहा ख़बर न हूंदी आहे त हिन जे ॿार जी उमिरि केतिरी आहे। जीअं असांजे गवर्नमेंट प्राइमरी स्कूल जेके सिंध जा आहिनि उन में कंपलसरी लाज़िम आहे त ॿार जी दाख़िला जे दौरान दाख़िला वक़्तु उमिरि 5 साल हुअणु लाज़िम आहे। ऐं ॿिए नंबर जेको इन में मेजर फ़र्क़ु आहे त हिकिड़े माण्हूअ खे 2 3 3 4 4 ॿार आहिनि, उन्हनि खे पंहिंजे ॿारनि जो उमिरि जो फ़र्क़ु कढण में ॾुखियाई थींदी आहे। पोइ उन जे लाइ हीउ मेथड जेको आहे त अपनाईंदो आहे। हाणे हीउ जेको मेथड आहे जेको असां हीउ पढ़ियोसीं एज डिफरेंसिस बिटवीन 2 चिल्ड्रन जो मेथड इहो, ऐं एज कैलकुलेशन मेथड जेको आम आहे कॉमन आहे हू। हाणे इन ॿिन्ही जे विच जो जेको मेजर फ़ाइदो इहो आहे त हीउ असांजो क्लासिकल तरीक़ो आहे, हीउ असांजो सालनि ऐं सदियुनि खां वठी हलंदो अचे थो। हाणे इन जो अल्टरनेटिव जेको आहे अॼु मौजूदु आहे। अॼु कल्ह तव्हां सोशल मीडिया ते जॾहिं वेंदव गूगल में सर्च कंदव त इन जो मेथड निकिरी ईंदो। गूगल में सर्च करण या प्ले स्टोर में तव्हां जॾहिं वेंदव प्ले स्टोर में
प्ले स्टोर में क्लिक कंदो उन में लिखंदो अथव एज कैलकुलेटर, त उते इलाही क़िस्म जा कैलकुलेटर ईंदा, मुख़्तलिफ़ क़िस्म जा कैलकुलेटर जेके आहिनि त उहे ईंदा, जेके इंस्टॉल कंदो तव्हां पंहिंजे एंड्रॉयड मोबाइल में त इंस्टॉल कंदा। और उन्हनि में बि जेकी डेटा असीं हिते ई पुट कईसीं उहा ई डेटा असां उते पुट कंदासीं त उन जो रिज़ल्ट ऐं हिन जो रिज़ल्ट साॻियो ई रहंदो, इन में को बि फ़र्क़ु न पवंदो। बाक़ी क्लासिकल कुझु तरीक़ा अहिड़ा आहिनि, उन्हनि में मिसाल जे तौरु हाणे फेबरवर महीनो आहे या कुझु अहिड़ा महीना आहिनि, मिसाल ॻाल्हि फेबरवर महीनो आहे, इन में 28 ॾींहं थींदा आहिनि, सही आहे, या कुझु अहिड़ा महीना आहिनि जंहिंमें 30 ॾींहं थींदा आहिनि, कुझु अहिड़ा महीना बि आहिनि जंहिंमें 31 ॾींहं थींदा आहिनि। किन किन जॻहनि ते माण्हू जेके आहिनि त हिन तरीक़े खे बि फॉलो कंदा आहिनि, पर कॉमन जेको तरीक़ो मां तव्हांजी ख़िदमत में अर्ज़ु कयो उहो ई आहे, हिन तरीक़े सां कढंदो। हाणे जेको गूगल वारो प्ले स्टोर वारो जेको ऐप डाउनलोड कंदो एज कैलकुलेटर जो, उहो बि हिन ई तरीक़े खे फॉलो अप कंदो आहे। थैंक यू। ही असांजो टॉपिक पूरो थियो। जज़ाकल्ला।